जेकॾहिं ॿुधण जी सघ रखो था त नंढड़ी ॻाल्हि हीअ ज़रूरु ॿुधंदा वञो। अॻ में छा थींदो त जंहिं घर में फ़ौतगी थींदी हुई उन घर जो चुल्हो विसामजी वेंदो हुयो ऐं उनखां बाद ओड़े वारा पाड़े वारा मिट माइट खाइण पीअण जो बंदोबस्तु कंदा हुआ। अच्छा, तदफ़ीन ताईं जा मामला सभु पाड़े वारा मिट माइट ॾिसंदा हुआ ऐं जॾहिं कांधी उन फ़ौतीअ खे दफ़नाए करे मोटंदा हुआ त तॾहिं ते नॉर्मल सादो भतु रंधिबो हुयो जेको कांधी ॿ गिरह खाई करे रुख़सत थी वेंदा हुआ। उनखां बाद में उन्हनि फ़ौतीअ जी घरवारनि जी माली मदद कई वेंदी, उनजी माली सहायता कई वेंदी हुई। अच्छा, औरत जे फ़ौत थियण ते पोती मर्द जे फ़ौत थियण ते अजरक आंदो वेंदो हुयो। हिन वक़्तु मुख़्तलिफ़ हथ ठोकियुनि रिवायतुनि खे ऐड कयो वियो आहे जंहिंजे करे अॼु जी सूरत हाल थोरी तब्दील थी वई आहे ऐं उन जे करे शाहूकार माण्हू माली मदद वठणु छॾे विया त आहिस्ते आहिस्ते ग़रीब माण्हुनि बि इहा मदद वठणु छॾे ॾिनी आहे। ऐं हाणे जंहिं बि घर में फ़ौतगी थिए थी त उन घर जी हिकु चुल्ह विसामजण त ठहियो पर 3 चुल्हा ॿिया ॿरी वञनि था पिया। 10-10, 12-12 ॾींहंनि ताईं ताज़त जो सिलसिलो जारी सारी आहे, जारी हलंदो थो रहे। पैसे वारनि माण्हुनि मुख़्तलिफ़ रवायतूं विझी छॾियूं आहिनि, बिरयानी जूं देगियूं ऐं उनखां बाद में बोतल बिस्किट मुख़्तलिफ़ शयूं ऐं अच्छा मिनरल वाटर्स टिशूज़ जा दॿा ऐं मिठे ऐं फिकी चांहि जो रवाज बि आम जाम थी वियो आहे। इन जे करे जेके मिडिल क्लास जा माण्हू आहिनि उहे तमामु घणो अहसास कमतरीअ जो शिकार थियनि था इन्हनि मामलनि जे करे ऐं आहिस्ते आहिस्ते उहे बि कोशिशि करणु लॻा आहिनि त अहिड़नि इन कंडीशन खे फेस करे सघूं ऐं असां बि इहे शयूं जेको ताज़ियत करणु अचे उन्हनि जे अॻियां पेश कयूं जीअं पंहिंजी हिन दौर में इज़त बचाए सघूं। जंहिं सबबु माण्हू कर्ज़ पटे करे कर्ज़नि में मुब्तला थी करे बि इन कंडीशन खे फेस कनि था पिया। ग़रीब माण्हू ज़माने सां हलण जे चकर में तमामु घणनि मुआशी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾिए थो। अचो त संजीदगीअ सां इन मामले ते सोचूं ऐं थोरो सोच वीचार करे फ़ौतीअ जे तॾे ते उन्हनि वारसनि सां सिर्फ़ु पाणीअ ताईं पी करे रुख़सत थी वञूं। फ़ौतीअ जे तॾे ते चांहि पीअणु खाइण पीअण जो रवाज खे हाणे ख़तमु करिणो आहे जंहिंसां असां काफ़ी हद ताईं उन्हनि जी मदद करे सघूं था पिया। इंतिहाई अहम सबबनि खां पोइ बि कोशिशि कजे त 3 ॾींहंनि जे अंदरि उन फ़ौतीअ जे तॾे ते पहुची करे ताज़ियत कजे ऐं जॾहिं त वारस 10-10 ॾींहं 12-12 ॾींहं तॾे ते वेठा रहिया आहिनि ऐं पोइ उनखां बाद में छा थो थिए त उहे माण्हू रोज़गार खां परेशान थी वञनि था, रोज़गार ते वञी सघनि ऐं उनजी घर फ़ाक़ा कशी वारी कंडीशन बि अची थी वञे। ऐं 7 जुमाननि वारो ज़िक्र कजे त उहो बि सिर्फ़ु कॉन्सेप्ट असां वटि मौजूदु आहे। ख़ैरात बि ज़रूरी आहे पर छा अमां ॼाणियो था त हिकु देग ख़ुशामदी हिकु देग जी क़ीमत छा थी थिए त असां उन देग जा पैसा बि अगरि कंहिं ग़रीब खे पंहिंजे वस आहार ॾियूं त उन ग़रीब जा 2 वेला बच्चा खाई करे बि असांखे दुआ ॾींदा। बाक़ी जे ख़ुशामद ते असां इहे देगियूं बेगियूं कयूं था त पोइ ख़ुशामदी माण्हू बि तव्हांखे मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा ऐं तव्हांखे बर्दाश्त करणियूं पवंदियूं। अचो त इन नासूर खे ख़तमु कयूं ऐं इन खे पाण पंहिंजे जिस्म मां इन रवाज खे कोरे कढूं त जीअं असां इन मुआशिरे में पंहिंजे ग़रीब भाइरनि खे पंहिंजे ग़रीब माण्हुनि खे बि जीअण जो हक़ु ॾेई सघूं ऐं उन्हनि खे इन मुआशी बहिरान खां हिन तरह सां बचाए सघूं। वीडियो पसंदि आयो आहे त शेयर ज़रूरु कंदा, महिरबानी।